नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। लाड़काने खां जिथे तालके थाणे जे हद नूर कॉलोनी में मार्केट थाणे जे SHO सरताज अहमद जागीरानी जे नौजवान पुट पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो आहे। असांखे अहम ख़बर ॾींदा हलूं लाड़कानो खां जिथे तालकारी थाणे जे हद नूर कॉलोनी मार्केट थाणे जे SHO सरताज अहमद जागीरानी जे नौजवान पुट पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो आहे। राति देर सां घर में SHO मार्केट सरताज जागीरानी जे 30 वरियनि जे पुट फराज़ अहमद जागीरानी जेको हाई कोर्ट लाड़कानो में वकील पिण आहे पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो आहे। ज़रीन मूजिब SHO मार्केट सरताज जागीरानी राति जो देर सां जीअं ई घर पहुतो ऐं पंहिंजे कमरे में वर्दी लाइ पिस्टल बेड ते रखियो त संदसि नौजवान पुट उहो पिस्टल खणी पाण मथां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। न ई लाश जो पोस्टमार्टम करायो वियो आहे, न ई वरी को केस दाख़िल करायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया लाड़कानो खां जिथे तालके थाणे जे हद नूर कॉलोनी में मार्केट थाणे जे SHO सरताज अहमद जागीरानी जे नौजवान पुट पिस्टल जा फायर करे आप। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।